जेकबाबाद लग गुजरियल ॾींहुं ॾोहार हिंसा महारो अटकाईंदे सदर थाणे जो पुलिस एहलकार शहीद शाहनवाज़ खखराणी जी जनाज़े निमाज़ ॻोठ ओस्तो भले ॾिनो में अदा कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहे न मां वटि? जी बिल्कुलु, कल जेको आहे त अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो हुयो। चौकी ते जेको आहे त मौजूदु पुलिस एहलकार जेको आहे उन ते ॾोहारियुनि माण्हुनि ओचितो उन्हनि हमलो जेको आहे त कयो हुयो। जेको आहे त पुलिस एहलकार शाहनवाज़ खखराणी जेको आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थियो हुयो। उनखे जेको आहे त SSP जेकाबाद सैयद सलीम शाह सखर जेका आहे त इस्पताल ॾांहुं जेको आहे उनखे खणाए वियो हुयो। अॼु जेको आहे त उहो पुलिस एहलकार जंहिंमें शाहनवाज़ खखराणी ज़ख़्मनि जा सूर न सांदे जेको आहे त दम धणी हवाले जेको आहे त करे छॾियो आहे। होॾां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP जेकाबाद सैयद सलीम शाह पुलिस एहलकार शाहनवाज़ खखराणी जे अबाणे जेको आहे ॻोठु उते पहुची जेको आहे हुन जनाज़े निमाज़ में जेको आहे त पुलिस अटारनि सां गॾु जेको आहे शिरकत कई आहे ऐं सलामी पेश करण खां पोइ SSP जेकाबाद सैयद सलीम शाह पुलिस शहीद थी वियल एहलकार जे पेशानी ते जेको आहे त चुमी ॾेई जेको आहे त हुन SSP चयो त मुंहिंजो बहादुर पुलिस एहलकार जंहिंमें हुयो उनजे वारसनि सां जेको आहे त असां ॾुख जी घड़ी में जेको आहे बराबरि जा शरीक आहियूं। उनजे जेको आहे त खून सां ज़रूरु इंसाफ़ थींदो। जी जमील, महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।